दोस्तों, अॼु असां ॾिसंदासीं त खिलाई सलाद खाइण में कीअं हूंदी। माहिरनि मूजिबि खिलाई सलाद ज़मीनी सलाद जेतिरी ज़ाइकेदार ऐं मुफ़ीद आहे। फ्लोरिडा खिला में पोखी वेंदड़ सलाद जे पतनि ते तहक़ीक़ मां मालूम थियो आहे त पंहिंजे ज़ाइके ऐं ग़िज़ाइत जे हिसाब सां उहा ज़मीन ते पोखी वेंदड़ सलाद जे पतनि जहिड़ी आहे, बल्कि कुझु मामलनि में उहा ज़मीनी सलादी पतनि खां बि सुठी आहे। सलाद जे पतनि जो ज़िक्र हिते कयो पियो वञे। उहे ई 2014 ईस्वी खां 2016 ईस्वी जे वेझो आलमी खिलाई स्टेशन ते मौजूदु ख़ुसूसी निज़ाम वेजिटेबल प्रोडक्शन सिस्टम बेवज़नी जी हालत में पोखिया विया हुया। उन निज़ाम में सब्जियूं पोखण जे लाइ LED जी रोशनियुनि ऐं आबपाशी इरिगेशन जे ख़ुदकार निज़ाम जो इस्तेमालु कयो वेंदो आहे, जिन खे इंसानी मुदाख़लत या सार संभाल जी ज़रूरत बि नथी हुजे। खिलाई स्टेशन ते मौजूदु अमले उन्हनि मां कुझु सलाद जा पता खाधा ऐं उन्हनि खे ज़मीनी सलाद जीअं ई ज़ाइकेदार बयानु कयो। बाक़ी सलाद जे पतनि खे पैक करे वापसि ज़मीन ते मोकिलियो वियो हो। हिते कैनेडी स्पेस सेंटर फ्लोरिडा में उन अरसे जे दौरान पोखी वेंदड़ ज़मीनी सलाद जे पतनि सां उन जी तशबीह ऐं तफ़सीली हयातियाती ऐं कीमियाई मुज़ानो कयो वियो। रिसर्च जर्नल फ्रंटियर्स इन प्लांट साइंस में उन हवाले सां पधरी थींदड़ हिकु रिपोर्ट में ॿुधायो वियो आहे त खिलाई सलाद पंहिंजी हयाती ऐं कीमियाई तरकीब केमिकल एंड बायोलॉजिकल कंपोज़िशन जे एतबार सां ज़मीन ते पोखी वेंदड़ सलाद जहिड़ी ई आहे, पर ही मुफ़ीद मैदनियात ख़ुसूसन पोटाशियम, सोडियम, फास्फोरस, सल्फर ऐं ज़िंक वग़ैरह जे मामले में ज़मीनी सलाद जे निस्बत वधीक आहे। इन खां सवाइ उनमें फेनोलिक्स नाले मुफ़ीद मुरकब बि घणे मिक़दार में पाता विया, जेके वायरस, सोज़िश ऐं सरतान ताईं जे ख़िलाफ़ पंहिंजे मुफ़ीद ख़ुसूसियतनि सबबि मशहूरु आहिनि। हिकु ॿी अहम ॻाल्हि उहा बि ॾिठी वई त खिलाई सलाद में कोलाई ऐं सैल्मोनेला जहिड़ा मज़र सिहत जरासीम मौजूदु नाहिनि, जेके आम तौर ते ज़हर फूड पॉइज़निंग जी वजह सां ठहंदा आहिनि ऐं खाईंदड़ खे इस्पताल पहुचाए छॾींदा आहिनि। हीउ उहो मौक़ो आहे जॾहिं खिला में पोखी वेंदड़ ग़िज़ा खे इंसानी इस्तेमाल जे लाइ मुफ़ीद ऐं सेहतमंद चयो वियो आहे। अॻे मरहले में उन तरह जूं आज़माइशूं ॿियनि फ्रूटनि, टमाटरनि ऐं मिर्चनि ते बि कयूं वेंदियूं। सो ॾिसंदा रहो अहिड़ियूं दिलचस्प साइंसी वीडियोज़ साइंस जी दुनिया YouTube चैनल ते। वधीक साइंसी वीडियोज़ ॾिसण जे लाइ साइंस जी दुनिया YouTube चैनल खे सब्सक्राइब ऐं नई वीडियो जी आगाही लाइ घंटी वारे ऑप्शन ते बि क्लिक करियो।